दर्सगान सां दिलि मुंहिंजी कुतुब खाना वतन मुंहिंजो किताबनि में दफ़न थींदसि वर्क थींदा कफ़न मुंहिंजो। प्यारा ॿारो, अॼु हिन एरिया में अची मूंखे ॾाढी ख़ुशी फील पई थिए त हिन ॾोरा इलाइक़े में हिकु मर्द मुजाहिद जो नाले सां हिकिड़ो इदारो खुले पियो। उहो ख़बर आहे मर्द मुजाहिद कहिड़ो, साईं सूर्यवासी। आउं सम्झां थो त जंहिं मर्द मुजाहिद जे नाले सां असां जेको स्कूल जो नालो मनसूब कयो आहे त सम्झां थो इंशाअल्लाह असांजी कामयाबी 100% आहे। तइलीम ॾिसो, दुनिया जी जहिड़ी कुंड में विधा न, तइलीम हर ज़ात नस्ल ढंग लाइ लाज़मी आहे। तइलीम सां इंसान जी में शौर ईंदो आहे। तइलीम सां इंसान जे जेको सो सराउंडिंग या उनजे एरिया में जेका सा तरक़ी थींदी आहे। हिकु ॾाहे जो चवणु आहे त कंहिं बि क़ौम खे तबाह करिणो हुजे त उनजी तइलीम तबाह करे छॾियो, उहो ख़ुदि ई तबाह थींदा। असांखे सभई ॾिसो, हिकिड़े हथ जी ताड़ी न आहे लॻंदी, असां सभई गॾिजी करे हिन इदारे खे हलाईंदासीं इंशाअल्लाह, ठीकु आहे न। हिकिड़े ॾिसो अरबा फ़क़ीर चवे या सावण साईं चवे त बाबा असां हलाईंदासीं, ॾिसो न, हिते जा लोकल कम्यूनिटीज़ ऐं सराउंड वारा जेके सरहंदी वारा आहिनि उहे पंहिंजनि हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे, उन तंज़ीम डोनेशन ॾियनि, असां बि ॾींदासीं। जंहिं हिते लेक आहे एजुकेशन जे हवाले सां, निसाबी जेके किताब बुक्स वग़ैरह आहिनि या स्टेशनरी वग़ैरह उनजे हवाले सां फर्नीचर वग़ैरह आहे। उनखां अलावा पाणी जो थोरो इशूज़ आहे, इंशाअल्लाह पाणी जो आऊं हिननि खे फैसिलिटी प्रोवाइड कयां थो कंहिं तंज़ीम जे थ्रू। ऐं उनखां अलावा आउं कोशिशि कयां थो कंहिं तंज़ीम में हिन स्कूल लाइ प्रोपोज़ल जमा करायां ऐं DC साहिब खे एप्लीकेशन आउं ॾींदुसि त बाबा हिते जेको हीउ सेंटर आहे, हिते ॿार हेतिरा आहिनि, हिते हॉस्टल ठाहे ॾियो, ठीकु आहे। हॉस्टल में कोशिशि कंदासीं त हिते लाइब्रेरी ठहे। हाणे हिननि ॿारनि खे ख़बर न आहे असां पढ़ी छा कंदासीं। असां हिकिड़ो पुछियो त की छा, कुझु ॿारनि खां पुछो तव्हां छा थींदा, कीअं असां कमाईंदासीं, इहा असांखे ख़बर आहे। जेसीं ताईं असांखे शौर न ईंदो तेसीं ताईं असांखे कंहिं शइ जी ख़बर न पवंदी। हाणे टाइम त माना तमामु घटि रहियो आहे, वरी ॾींहुं थोरो ओवर थिए पियो हिन हवाले सां। महिरबानी।